नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त सिंध हुकूमत स्कूल बंदि करे शागिर्दनि सां मुस्तक़बिल सां खेॾे रही है। वारिस ॾिनो माछी नसीराबाद कंडियारो ॾैरकी ठरी मीरवा दौड़ पनो आकिल कशमोर में एहतजाजी मुज़ाहिरा जारी आहिनि। स्कूल बंदि हुजण खिलाफ़ पीर जे ॻोठ गंबट मटियारी जोही में बि एहतजाजी मुज़ाहिरा रैलियूं कढी वयूं। मुज़ाहिरीन में शागिर्द शहरी निजी स्कूलनि जा उस्ताद ऐं सियासी समाजी अॻुवान शरीक आहिनि। हिननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त स्कूल खोलिया वञनि, तालीम बचाई वञे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त सिंध हुकूमत स्कूल बंदि करे शागिर्दनि सां मुस्तक़बिल सां खेॾे रही है। वारिस ॾिनो माछी नसीराबाद कंडियारो ॾैरकी ठरी मीरवा दौड़ पनो आकिल कशमोर में एहतजाजी मुज़ाहिरा जारी आहिनि। स्कूल बंदि हुजण खिलाफ़ पीर जे ॻोठ गंबट मटियारी जोही में बि एहतजाजी मुज़ाहिरा रैलियूं कढी वयूं। मुज़ाहिरीन में शागिर्द शहरी निजी स्कूलनि जा उस्ताद ऐं सियासी समाजी अॻुवान शरीक आहिनि। हिननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त स्कूल खोलिया वञनि, तालीम बचाई वञे।